नासिन फ़कीराबाद लिंक रोड जो तरक्याती कम रोलड़े जो शिकार हुजण सबब शहरी ॻोठाणा ॾुखियानि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर वफ़ा जागीरानी। जी वफ़ा जागीरानी, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां? मौजूद है फ़कीराबाद जे मेन लिंक रोड ते। जी रोड फ़कीराबाद ऐं कुंभ खे मिलाईंदड़ वाहिद लिंक रोड आहे। हिन लिंक रोड जो मुसलसिल ॿिनि महीननि खां कम तरक्याती कम बंदि हुजण जे करे हितां जे शहरनि ऐं ॻोठनि खे तमामु घणी तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पवे थो। वधीक असां हितां जे शहरनि ऐं दग विझण सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ में मुंहुं ॾियणो पवे, उनजो छा मुतालबो आहे? ठीको जेको रोड जो टेंडर हिकिड़े नॉन प्रोफेशनल ठेकेदार जे हवाले कयो वियो आहे। उहो ठेकेदार अहिड़ो त ठॻ ठेकेदार आहे जंहिं सॼे समूरे रोड में नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो आहे। पाउडर जी जॻह ते रेती हुन इस्तेमालु कयो आहे त रोड जे मथां मिटी पए ऐं जेको आहे दावा कयो वञे त असां रोड खे वॾो था कयूं। वॾो त तव्हां इहो कयो आहे न, कुल 7 फुट बि रोड कोन्हे को। हे रोड घटि में घटि 20 फुट हुजणु घुरिजे। 20 न आहे त 12 त हुजे। असां DC साहब खे गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे हिन फ़कीराबाद जे माण्हुनि जे मथां महिरबानी करे रहम जी नज़र कई वञे। मैं बर्दाश्त नथी करे, दिल में नथी अचे। असां इन करे अॼु पंहिंजे रोड ते आया आहियूं, जेको रोड 2 महीननि खां बिल्कुलु नाकारो लॻो पियो आहे। रुगो पत्थर उछलिया आहिनि। महिरबानी करे ठेकेदार खे चवंदा बाबा असांखे रोड त ठाहे ॾियो न। हितां जे ॻोठाणनि ऐं दग विझड़नि जो इहो ई चवणु हो त मुसलसिल 2 महीना खां कम मुकमिल तरक्याती बंदि आहे। हितां पाउंडर उछलाए करे हितां जो जेको ठेकेदार आहे उहो गाइब थी चुको आहे। हिन पाउंडर ज़रिए काफ़ी बीमारियूं वबाऊं जनम वठनि थियूं पयूं। हिननि वज़ीर आला सिंध खां ऐं DC खेरपुर खां इहो मुतालबो कयो आहे त हिन रोड जे ठेकेदार लाइ कानूनी क़दम खयो वञे ऐं हीअ रोड ठाराए असांजी तकलीफ़ दूर कई वञे।